सिंधी सकाफ़ती ॾींहं जी अहमियत शायदि उन वक़्तु वधीक सम्झ में अचे जॾहिं हिकु सिंधी ॿारु, हिकु नौजवान या हिकु पोरियो कंदड़ मज़दूर मुकमिल फ़ख़्र सां अजर कोढे तस्वीर कढी सोशल मीडिया ते शेयर करे थो। पंहिंजे ॿारनि खे सिंधी टोपी पहिराए थो, सिंधी अजर पहिराए थो। सिंध में सभु जेकी बि मुख़्तलिफ़ गुरू आहिनि, नस्ली सकाफ़ती ॿोली जी सुञाणप खां बग़ैर बिना कंहिं फ़र्क़ जे सभु माण्हू जेके सिंध में रहनि था उहो इन ॾींहं ते पंहिंजे सिंधी हुजण जो फ़ख़्र ऐलान कंदा आहिनि। माना ही जेको आहे इहो फ़ख़्रु रुॻो कपिड़े जो न पर टोपीअ जो न पर हज़ारे सालनि जी तहज़ीब जो आहे। मुंहनि जे दड़े खां, हड़ापा खां वठी शाह लतीफ़ ताईं, शाह लतीफ़ खां शेख अयाज़ ताईं, शेख अयाज़ खां उस्ताद बुखारीअ ताईं राग, धुन, ॿोली ऐं रवायतूं गॾिजी अहिड़ो रंग पैदा कनि थियूं जेको सिंधियुनि लाइ सुञाणप जो सभ खां वॾो शाहकार आहे। इन ॾींहं जी ख़ूबसूरती इहा आहे त न रुॻो सिंध पर पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी हिक ई वक़्तु 7 डिसंबर ते, डिसंबर जे पहिरें आचर ते, उहो कहिड़ी बि तारीख़ ते हुजे, हिक ई वक़्त ते पंहिंजे सकाफ़ती वरसे सां, पंहिंजे ॿोली सां, पंहिंजी सिंधी सुञाणप सां वाबस्तगीअ जो इज़हार कनि था। लंडन हुजे, दुबई हुजे, न्यूयॉर्क हुजे, मॉस्को हुजे, सिंधी सकाफ़ती ॾींहुं दुनिया में सिंध जे सुञाणप जो सफ़ीर बणिजी वियो आहे। सभिनी खे ॻंढे थो, सॼी दुनिया जे सिंधी ॻाल्हाईंदड़ खे, सिंध सां मुहबत कंदड़नि खे। सिंधी सकाफ़त जी सभ खां वॾी ताक़त कहिड़ी आहे? अमुन, रवादारी ऐं मुहबत। सिंधी सकाफ़त जी सभ खां वॾी ताक़त अमुन, रवादारी ऐं मुहबत आहे। हिकु अहिड़ी सरज़मीन जेका सूफ़ी फ़िक्र जी मर्कज़ रही आहे, जिते मज़हबी मतभेद, फ़िरक़े वारियत, ऊच नीच, नस्ली नंढ वॾाई उनखे मात ॾिनी आहे हितां जे माण्हुनि।